إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين हर किस्म जी हमदे सला वडायन वाखाण इबादत बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ने सदावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा खालिक जमीन ने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए। अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे खुसूसन अल्लाह जे आखिरी नबी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। बुजुर्गो नौजवान साथियों माइक के जरिए सुनने वाली इस्लामी माओ ने भेणों अज पा मुसलमान ला करे खुशी जो मौको है। ईद उल अज़हा जी नमाज पा पढ़ियासी अने हाणे कुर्बानी की तैयारी है। कुर्बानी जो मकसद करो है, कुर्बानी में करो हिकमतों है, कुर्बानी का करो फायदा है अने पांखे इन्हीं वस्तुएं जो कुर्बानी में ख्याल रखो खपे। इन ताल्लुक से अमुक जरूरी वस्तु मुख्तसर वक्त में इंशाअल्लाह आके सामने बयान कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है जे पा जेकी पण कुरान में हदीस की रोशनी में सुनो अल्लाह ताला पा मिणी के अमल करी तौफीक अता फरमाए आमीन। कुर्बानी तेजो मिणी कदा वडो मकसद ही है जे इन कुर्बानी के जरिए इंसान अल्लाह रब्बुल आलमीन के ओडो किए तो। कुर्बानी का जो मतलब जी है एकड़ो एरो अमल एकड़ो एरो कम जो को इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन के ओडो खणी वने। पांच के पण कुर्बानी में जानवर ज़बह कंदासी तेजो जेके पण फायदो है ई पा पिंड के मिलंदो। इन जो गोश्त पा खेंदासी, इन जो खून ने रत पा वाए छॾींदासी, चमड़ा जेकी पण रहा इन के पा ॾेई छॾींदासी, कफिजाए छॾींदासी। इन्हीं मां कोई पण वस्तु अल्लाह रब्बुल आलमीन वटि नथी पुॼे। अल्लाह ताला कुर्बानी के जेकॾहिं पाम ते लाज़िम ने जरूरी कहें तो इन कुर्बानी में जा कई वस्तु है जो को अल्लाह ताला वट पुॼे थी। अल्लाह ताला फरमाए लन यनालल्लाह लुहूमुहा
वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। जे आंजी कुर्बानी जो कयो था, इन कुर्बानी जो गोश्त अने इन कुर्बानी जो रत में खून अल्लाह ताला वट नथो पुजे। अल्लाह ताला वट जेका वस्तु आंजी पुजे थी वो आंजी दिल जो तक़वा है। जे आंजी दिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो खौफ केतिरो, खुलूस केतिरो, इखलास केतिरो, आंजी दिल में जो नियत है, जज्बो है, वो कहला करे अल्लाह रब्बुल आलमीन ला करे है का मारे के दिखार ला करे है। जे कदें आंजी नियत साफ है, जे कदें आंजी दिल में इखलास है, जे कदें आई पिंडगी कुर्बानी में मुखलिस में सच्चा आयो का ई गोश्त भले आई खाई विनो, ई रत भले आई वाए छड़ियो, जानवर की गंदगी बचे भले आई दफन करे छड़ियो, पण जोको आंजी दिल जे अंदर नियत है, जोको तक़वा है, जोको खुलूस इखलास है, ये अल्लाह रब्बुल आलमीन वट पूरी हुई। तो कुर्बानी जो पहलो मकसद ही है जे कुर्बानी इंसान के दिल के अंदर तक़वा पैदा करेगी। कुर्बानी जो बो मकसद ही है जे इंसान के अंदर एक इताअत जो जज्बो पैदा थिए तो इंसान पिंड की वस्तु अल्लाह रब्बुल आलमीन जे नाले मते कुर्बान करेला करे तैयार थिए तो। ये कुर्बानी जो पांच जानवर की कुर्बानी कयूं था, हकीकत में पांच सही कुर्बानी कई है। ये कुर्बानी इब्राहिम अलैहिस्सलाम और इस्माइल अलैहिस्सलाम की यादगार है। अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम अलैहिस्सलाम के औलाद दिने तब पर पिछया से नीरू बने पुछिया रूई रूई अल्लाह ताला वटा मंगया वा पीरसन ने बुजुर्ग थी रहा फिर अल्लाह रब्बुल आलमीन औलाद जेड़ी नेमत दिने पण इन कथा पण वडी आजमाइश अचे वाली हुई जे इब्राहिम अलैहिस्सलाम की उम्मीद जा गई, दिल के अंदर ये तमन्ना पैदा थी जे हाणे मुझो बच्चो वडो थी अचींदो, मुझी खिदमत कंदो, मुखे कम अचींदो, मुझा कम संभालींदो। पण अल्लाह रब्बुल आलमीन के को मंजूर हो। अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम के आजमाए थे जे इब्राहिम तोखे अल्लाह से वधारे मोहब्बत है कि तोखे तो पुत्र से वधारे मोहब्बत है। अल्लाह रब्बुल आलमीन मेरी कथा जो को महबूब, मेरी कथा वधारे पसंद इब्राहिम अलैहिस्सलाम के वस्तु वही अल्लाह ताला वो गोई रखे। या बुनई इन्नी अरा फिल बनानी अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। इब्राहिम अलैहिस्सलाम पिंड जे मासूम बच्चे के कहता ए मुझा पुत्र मो ख्वाब में लिखो है जे आऊं तोखे अल्लाह जे नाले मते ज़बाह कयां पियो। आऊं तोजी राय गिना तो, आऊं तोखे पुछां तो, मुखे तो ज़बाह करणो है पण ज़बाह थियणो तोखे है। मुझे हथ में छुरी हुंदी तोजी गर्दन मथे छुरी हुंदी। तू चो तो जो इरादो करो है कुर्बान थेला करे तैयार हुई। इस्माइल जड़ा माइत्र रहता एड़ो औलाद पण देतो। इब्राहिम की तरबियत, इस्माइल अलैहिस्सलाम की तरबियत इब्राहिम कहे कथा वधारे मां हाजरा कहे वो पुत्र चए तो ज़बाह थियणो है को मामूली गाल नाई। नंढो बच्चो तो ई ड्रिजे ई खौफ थी उनके ते सामे थी चए तो आऊं तोखे ज़बाह करण चाहियां तो फरमाए या अब तिफ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। ए मुझा के मुखे कुला पूछे तो अल्लाह ताला तोखे जितनी हुक्म दिले उन मते अमल करे जो इंशाअल्लाह आई ॾिसंदा आऊं सबर करे वेंदोस। मामूली गाल नाई। अल्लाह जे नाले मते ज़बाह थियणो इब्राहिम के जोको मरी कथा वधारे पसंद वस्तु हुई अल्लाह ताला वो गोई राखे अने इब्राहिम कुर्बान करेला करे तैयार थी गया।
पांखे पर जोको मिणी कता वधारे वस्तु पसंद वे पा उनके अल्लाह जे नाले मथे कुर्बान थेला करे तैयार थी। अॼु तां को जानवर सभा कयूं था, पैसा ॾेई 10, 15, 20 हज़ार ॾेई पाण हीरो हूंदो, पाला करे को मुश्किल की न हूंदो, पण ये कुर्बानी जर कयो तेरे दिल के अंदर दिमाग के अंदर ई नियत ने सोच होनी खपे जे अल्लाह तो अज मूं वटा जानवर की कुर्बानी करे है, आऊं कुर्बानी करेला करे तैयार आहियां। कॾहिं का तौला करे तो जे दीन ला करे, इस्लाम ला करे, तो घरे ला करे, मुसलमान भाई ला करे, जे कॾहिं मूंखे मुंहिंजी जान कुर्बान करणी पई त पाण तैयार आहियां। जे कॾहिं तौला करे अने तो जे दीन ला करे, मुझे पुत्र के जे कॾहिं कुर्बान करे जो टाइम आयो त आऊं तौला करे पण तैयार आहियां। त इंसान जी कुर्बानी है। अल्लाह ताला फरमाए लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। चौथो पारो शुरू थी तो अल्लाह फरमाए तो लन तनालुल बिर्र आई तेस ताईं नीचे मथे की न पुॼी सघंदा, आंजी नीची तेस ताईं क़बूल की न थींदी हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। जेस ताईं आंखे जेको वस्तु मिणे कता वधारे पसंद है वो अल्लाह जे नाले मथे कुर्बान न कर। ये कुर्बानी पांजे अंदर इताअत जो जज्बो जागाए थी। ये अल्लाह जे नाले मथे जीअं आऊं जानवर ज़बह करेला करे तैयार आहियां, ईअं जे कॾहिं मौक़ो आयो त आऊं मुंहिंजी जान ॾियण लाइ करे पण इंशाअल्लाह तैयार थी वेंदुसि। ईअं जे कॾहिं मौक़ो आयो आऊं मुंहिंजे औलाद जी कुर्बानी ॾियण लाइ करे इंशाअल्लाह तैयार थी वेंदुसि। ये पांजे अंदर कुर्बानी जज्बो जागाए थी। कुर्बानी जो मकसद ही है जे कई पांजा अड़ा गरीब मिस्कीन मोहताज भाव आहिनि जंहिंखे साल भर सॼो वरे गोश्त खाइण नसीब नथो थिए, कॾहिं हिकिड़े बसरा मिली वियो त अलॻि ॻाल्हि है। कई अड़ा गरीब आहिनि जे हिन ज़माने जे अंदर उन्हीं खे गोश्त खाइण नसीब नथो थिए, खासो खाधो खासो तमाम उन्हीं खे नसीब नथो थिए। तंहिं लाइ करे 12 महीने में हिकिड़ो मौक़ो अहिड़ो बनाए में आयो जे उहो गरीब ने मिस्कीन जेको खासे खाधे में ताम के सिकंदो हुए 12 महीने में हिकिड़ो ॾींहुं उनखे पण खासो खाधो मिली वियो। अल्लाह ताला फरमाए फकुलू मिनहा वअतइमुल कानिअ वल मुअतरा। ऐं पिंड पण इन कुर्बानी जे गोश्त में जा थियो अने जेके पण आउं त मंगे वारा अचनि उन्हीं खे खारायो अने जेको नथा मंगे उन्हीं खे पण खारायो। एतिरो उलमा लिखियो जे कुर्बानी जेको रही हिन में जा 3 हिस्सा थिया खपे। हिकिड़ो हिस्सो इंसान पिंड रखे, पिंड खाए, अकाए खाराए। ॿियो हिस्सो जेको पण सवाली अचे, जेको मंगे वारा अचे, को गरीब मिस्कीन अचे, मोहताज अचे, ज़रूरतमंद अचे, उन्हीं खे ॾियाजे। अने टियों हिस्सो जेको आहे जेको मंगे लाइ करे नथा अचे, पांजा दोस्त आहिनि, पांजा अहबाब आहिनि, पंहिंजी सगावती वारा, कुटुंब वारा, कबीले वारा, खानदान वारा, पड़ोस वारा आहिनि, टियों हिस्सो उन्हीं खे ॾियणो खपे। ये कुर्बानी जो उसूल ने ज़ाब्तो है। कुर्बानी जा ई मेन 3 मकसद आहिनि। कुर्बानी करे खां पहिरीं जेको मिणी कता वधारे ज़रूरी वस्तु है वो ये है जे पाण रियाकारीअ खां बचूं, दिल में इख़लास पैदा कयूं। एतिरे लाइ करे खासो बकरो ज़बह न कयूं जे मुंहिंजे पड़ोस में इन कता खासो बकरो आयो है त आउं इन कता खासो ॾेई अचां। हाँ, मावे के ॾेखारियां जे मूं पण 20,000 जो बकरो ज़बह कयो है, मूं पण 50,000 जो बकरो ज़बह कयो है। ज़बह कयो जहिड़ो आटा थी सघे अहिड़ो कयो, पर दिल जे अंदर नियत इहा हुअणी खपे जे अल्लाह रब्बुल आलमीन लाइ करे कुर्बानी कयां तो मावे के ॾेखारण लाइ करे नथो कयां। अल्लाह ताला को फरमाए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म ॾेई करे फरमाए कुल ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं चओ इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। जे मुंहिंजी नमाज, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण अने मुंहिंजो मरण अल्लाह रब्बुल आलमीन लाइ करे आहे। ने सूरह कौसर पा मिली की याद हुई अल्लाह ताला को फरमाए फसल्लि लिरब्बिका वनहर। नमाज पढ़ो तो अपना अल्लाह ला करे, कुर्बानी करो
पण अल्लाह अदा करे। जे कदे नमाज पढ़ंदा मावे की ॾेखारेला करे ई पण शिरक है, अने कुर्बानी कंदा मावे की ॾेखारेला करे ई पण शिरक है। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अखवफ मा अखाफु अलैकुम अश्शिरकल असगर, जे वस्तु जो मूंखे मेरी कथा वधारे डप है आंजे बारे में उन शिरक असगर है, निंदो शिरक है। साहबा किराम पूछो वमा शिरकल असगर या रसूल अल्लाह, ते अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरक असगर करो है। तो फरमायो अर्रिया, रियाकारी, मावे की दिखारला करे, वाखाणला करे, तारीफ ला करे, इंसान को पण अमल करे ये रियाकारी है। ने अल्लाह ताला फरमाए फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीना हुम युराऊन, हलाकत ने बर्बादी है उन्हीं मारे ला करे जो को नमाज में सुस्ती करिए था, नमाज तहमद नता पढ़े अने पढ़े था तब मारे के दिखारेला करे पढ़े था। कुर्बानी पा मारे के दिखारेला करे न, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन के राजी करेला करे पा कुर्बानी। मुंहिंजा अज़ीज़ो, कुर्बानी जो है यह पा मुसलमान जी हिकिड़ी पहचान है। अॼु कई एतराज़ थी था जो मुसलमान कुला कुर्बानी ॾिए था, पाण पंहिंजो मिणी त अहम जवाब ई है कि मुसलमान को पण अमल जो है ये बेकार नथा कनि। मुसलमान जो पण अमल करे तो उनमें कई हिकमत हुए थो, मुसलमान जो पण अमल करे तो उनमें कई फायदा रहे था। न्यारो ये जो कुर्बानी थिए थी, इन कुर्बानी से हजारों न बल्कि लखों माण्हू जुड़ियल आहिनि। जेको मां बकरा गिनी घरे आया आहियूं कुर्बानी कंदासीं, इन्हीं के को मंडीअ में खणी आयो हूंदो, इन उते विके होने, ई कंहिं गामड़े में गिनी आयो हूंदो, उन कुंवार उते विके होने, उनखे उते फ़ाइदो थियो, मंडीअ वारे खे हिते फ़ाइदो थियो, छकड़े वारे खे बाड़ जो फ़ाइदो थियो। तंहिंखां पुठियां पाण जानवर ज़बह कंदासीं, तंहिंखां पाण पिन खाईंदासीं, गली में मिस्कीन खे खाराईंदासीं, तंहिंसे हिक ॿिए से मोहबत वधंदी। कुर्बानी जा कई फ़ाइदा आहिनि, इंसान खाई पी ड्रॉ करे ॿिए खे खाराए हिक ॿिए से मोहबत वधे। कुर्बानी करे खां पहिरीं अमुक ॻाल्हि जो अहम ऐं ज़रूरी है जंहिंजो पाण खे ख़्यालु रखिणो खपे। मिणी कथा पहली त ई ज़रूरी है जे पाण जानवर ज़बह कयूं तंहिंखां पहिरीं छुरी जो तेज़ करे लाहियूं। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह कतबल इहसान अला कुल्लि शै फइज़ा क़तलतुम फअहसिनुल क़त्ल वइज़ा ज़बहतुम फअहसिनुल ज़बह। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन लिखी छॾे जे हर की वस्तु मथे ऐं एहसान कयो, रोम कयो। अल्लाह ताला हर की वस्तु मथे रोम कर लिखी छॾे त जहिड़ा ऐं कंहिंखे क़तल कयो त ख़ासि ढंग से क़तल कयो जो उनखे वधारे तकलीफ़ न थी, यानी जंहिंजो क़तल करणु जाइज़ थी विए, को इंसान के जो खून करे जे इस्लामी शरीयत लागू थिए अने उनखे क़तल करणो पए त आसान तरीक़े से क़तल कयो, उनखे वधारे तकलीफ़ न ॾियो। अने जॾहिं जानवर खे ज़बह कयो त बेहतरीन तरीक़े से ज़बह कयो जे जानवर खे ओछे में जा ऊंची तकलीफ़ थिए। फलयुहिद अहदुकुम शफ़रतहु, जॾहिं जानवर खे ज़बह कयो त छुरी तेज करे लायो, वल युरीह ववीहतहु, अने जेको जानवर ही ज़बह कयो था उनखे राहत ॾियो, तकलीफ़ न ॾियो। अने इएं जेको उसूल में क़ाइदो ई पण आहे जे जानवर खे पाण ॿिए कंहिं जानवर जी अखियुनि अॻियां ज़बह न कयूं। जानवर बेखुदा आहिनि, उन्हीं में एतिरो अकल न आहे, पर उन्हीं खे पण अल्लाह रब्बुल आलमीन एतिरी थोरी जो सम्झ ॾिने जे उन्हीं अॻियां जेको जानवर ज़बह थिए थो त उन्हीं खे अहिड़ो लॻे थो जो हाणे मुंहिंजो पण वारो अचे वारो आहे, मूं से पण अहिड़ो थिए वारो आहे। एतिरे जानवर के साम्हूं ॿिए जानवर जे साम्हूं पाण कंहिं जानवर खे ज़बह न कयूं, उन्हनि लिकाए करे लम्हों पाण ज़बह कयूं, ई बहितर आहे। पाण जेको कुर्बानी कयूं था इनमें ई है कि क़िबले के साम्हूं रुख़ करे पाण जानवर ज़बह कयूं। अने जेको दुआ है वॾी दुआ, इन्नी वजहतु वजहिय लिल्लज़ी फ़तरा समावाति वल अर्ज़, जेको दुआ आहे इहे जेकॾहिं पाण खे यादि हुजे त ठीकु है, ऐं जेकॾहिं पाण खे इहा दुआ यादि न आहे त बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पढ़ी करे पाण जानवर ज़बह कयूं। छेली ॻाल्हि इहा पण आहे कि जानवर जेको पाण ज़बह कयूं था इन में कई गंदगियूं रहे थियूं, सफ़ाई पाण कयूं था, तो अक्सर मुसलमान मोहल्ले में पाण ॾिसूं था कि ईद जे टाइम मथे गंदगी जेको रस्ते मथे रोडे मथे माण्हू फिटाए छॾीनि था।
घरे में तो गंदगी पसंद नथो करे, पण रोड मथे, रस्ते मथे, गली मथे पाण गंदगी फैलायूं था। मुंहिंजा अज़ीज़ो याद रखो, पंहिंजो दीन सफ़ाई वारो दीन है। पंहिंजो दीन सफ़ाई खे पसंद करे थो। शुरू जा हुक्म, शुरू जो आयतों में शुरू जेको अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे नाज़िल थियूं, उनमें अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वतियाबका फतहिर, ए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं आंजे लिबास के, आंजे कपड़े के पाक रखो। इनमां हिकिड़ो सबक पाण खे मिले थो जे पाण खे सफ़ाई जो वधारे में वधारे ख्याल रखियो खपे। अने अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अत-तहूर शत्रुल ईमान, जेको पाकाई है, जेको तहारत है, जेको सफ़ाई है, ये ईमान अर्धो ईमान है। खुला सफ़ाई बगैर, तहारत बगैर, पाकीअ बगैर इंसान जी नमाज क़बूल न आहे, इंसान जी जेको है इबादत क़बूल न आहे। ईअं ज पाण हिन क़ुर्बानी जे मौक़े मथे सफ़ाई जो वधारे में वधारे ख्याल रखो। मुंहिंजा अज़ीज़ो, जीअं पंहिंजा घर पाण खे प्यार ऐं महबूब आहे, घर में पाण गंदगी नथा कयूं, ईअं ही गलियूं जेको आहे, मोहल्ला जेको आहे, रोड में रस्ता जेको आहे, ये नहीं मुसलमान जो हक है। अने मुसलमान कदे पण बे मुसलमान भाउ खे तकलीफ़ न दे। अल्लाह के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुस्लिमु मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, बेहतरीन मुसलमान वो है, मुसलमान का आयो हो जंहिंजे हथ से कदे पण कंहिं मुसलमान खे तकलीफ़ न पुजे, जंहिंजी ज़बान से कंहिं मुसलमान खे तकलीफ़ न पुजे। पाण पिन जे हथे से गंदगी खणी रस्ते मथे, रोड़े मथे फिगाए छॾींदासीं त मिड़ी अची वञे वारे खे तकलीफ़ थींदी। कंहिं खां सवाइ मिड़ी कथा वधारे नुक़सान ई थींदो जे पंहिंजो दीन, पंहिंजो मज़हब अने पाण पिन मुसलमान बदनाम थी वेंदासीं। पांजे मोहल्ले में, पांजे रोड रस्ते मथे, गली में पाण गंदगी फैलायूं ने को गैर मुस्लिम मटे त न्यारे चए करो न्यारे मुसलमान जो त्योहार जो गंदगी फैलाए तो उन्हीं के इन वस्तु से नफरत थी वञे थी। इते ला करे पाण मिली जो फर्ज बने तो जेका पण गंदगी वे ये गंदगी पाण खणी शहर में जा ॿाहिरि कढी वाटे में फिगायूं न, बल्कि पंहिंजो ई फर्ज बने तो जे पाण उनखे दफन करे अचूं, जो उन मां बदबू न फैले, उन मां बीमारियूं न फैले, माण्हुनि खे तकलीफ़ न थिए। मुंहिंजा अज़ीज़ो, पाण अक्सर माण्हू इहे सम्झे था जो मूं हिकिड़े फिजाए छॾी त कहिड़ो थियो आहे, ॿिया मणे फिजाए थींदा न, मरे इहे सोची वेंदा जे मुआरे गंदगी फैलाए त कहिड़ो थियो, हेॾो ॼाण भया मरे इहे कयूं था त सॼो मोहल्लो, सॼी गली, सॼो ॻोठ मरे गंदा थी वञे था। गंदगीअ खां बचो। अल्लाह रब्बुल आलमीन खे जेको सफ़ाई वधारे पसंदि आहे, सफ़ाई जो ख़्यालु रखो। अने